कॾहिं कॾहिं त वरी प्रूफ जी ग़लती बि थी वेंदी आहे असांजे अख़बारुनि में। ये असीं तमामु प्रूफ जी ग़लती थी वेंदी आहे। हिकिड़े वॾे माण्हूअ जी वालदा फ़ौत थी वई त प्रूफ जी ग़लती सबबु लिखिणो हुयो उते त मरहूमा घणे अरसे खां नाचाक हुई, लिखिजी वियो मरहूमा घणे अरसे खां नापाक हुई। सो ईअं बि थी वेंदो आहे कॾहिं कॾहिं। मैडम तंज़ील हे पाड़े वारा अची विया माकरो गोश्त, दोस्तन जो दोस्त माकरो गोश्त, दोस्तन जो दोस्त माकरो गोश्त। मुंडी न पाओ मां गाड़ो हिसाओ, मुंडी न पाओ मां गाड़ो हिसाओ, मुंडी न पाओ मां गाड़ो हिसाओ। दोस्तन जो दोस्त माकरो गोश्त, दोस्तन जो दोस्त माकरो गोश्त। मुंडी न पाओ मां गाड़ो हिसाओ, मुंडी न पाओ मां गाड़ो हिसाओ। छा बाकरो गोश्त गरीब माण्हू बीठा आहिनि कॾहिं खाधो ई नथो बाकरो गोश्त वा। साहब सां बीठा आहियूं, साहब लाइ साहब जा नारायण केरा साहब अॼु सही माशाल्लाह जेको आहे मानी ॾाढी वणी मूंखे। हा बचाओ बाबा का गाली कोने का बिरयानी में कूटियूं सही केर आयो बाबा नन जो जी बाबा ना एड़ो थी प्लीज केर आयो साईं ओ तुर्की टोपी वारा कीअं अची आयो हेॾे केर हो? जी सही सही एमएलए साहबा एमपीए साहबा तव्हांखे मतलब साबका मां रही चुको आहियां। मां पाण नाज़िम बि रहियो आहियां। हूअं त मां रईस आहियां, रईस गुल्लू ख़ान गिरनाड़ी। 6-7 उहदा त साईं माना एमएनए बि रहियो एमपीए बि रहियो जी रहिया आहियूं असां पंहिंजे दौर में। मां नाज़िम बि रहियो आहियां साईं, सेनेटर बि रहियो आहे। हा स्पीकर आहे। मां त न ॾिठो आहे कॾहिं हिननि खे। जी मां त न ॾिठो आहे तव्हां मतलब तो असेंबली भरी पई तव्हां कंहिं ते तव्हांजी नज़र वेंदी ज़िंदगी में। यकीन कयो निसार खोकर साहब सही अस्सलाम वालेकुम। अस्सलाम बाणे ही नौकरी वठण आया। जो खैर बाबा तो सही है। अल्लाह सर एम्बुलेंस का आया एम्बुलेंस का आया। हेलो हेलो एम्बुलेंस का हिते भी माण्हू हिते बि एम्बुलेंस जे मथां बत्ती ॿरे थी। कांव वेहारी वेठा सही मसलो इहो आहे त असेंबली में यकीन कयो निसार साहब मां तक़रीबन 5 साल पूरा रहियुमि। अच्छा साईं ऐं ॻाल्हायूं न मसला ई कोन आहे असांजे इलाइक़े जा। त ॻाल्हायूं छो? मसला ई न हुया। हिकु दफ़ो कंहिं चिठी लिखी ॾिनी स्पीकर साहब खे त साईं गुलण खान ॻाल्हाइणु चाहींदो। पर मां चयोमांसि साईं ख़ुदा जो कसम मां निंड पियो, मूंखे ख़बर ई कान्हे कंहिं लिखी थो ॿिए खे नालो मुंहिंजो ॾेई छॾियो। गुलन साहब बस न ढड़ो हिकिड़ो चैनल ॾो आहे ख़बर अथव कमु कंदा आहियूं। कुझु माना सुवाल हुया जे तव्हां टाइम ॾियो आहे त 2 मिंट जल्दी वठो साहब। बिल्कुलु ठीकु आहे। असां वरी ॿियंद बि वेंदासीं जी हे कहिड़े चैनल जो रिपोर्टर आहे? साईं अञा चैनल खुलियो न आहे, हुनजी डिज़ाइन थी हले। साईं चैनल हिकिड़ो मिंट साईं चुप जी देखो वेब चैनल आहे शायद वेब चैनल जो रिपोर्टर। साईं ॻाल्हायो न विच में। अंग्रेजी जा लफ़्ज़ तक़रीबन साईं जा 10 लाख फॉलोवर आहिनि। साईं तव्हां बि जल्दी जल्दी भौंको जल्दी कयो। जी जी न साईं तव्हां कहिड़ा लेसण वारा साफ़ इहो बग़ैर लेसण जा? साईं मां एक कैमरा उछलिया मोबाइल उछलिया मां इंटरव्यू तो वठां 2 मिंट ॻाल्हायो न। जल्दी कयो असां हाणे महिमान वेठा आहिनि। हा क्यों जी अस्सलाम वालेकुम दोस्तों। जीअं त तव्हांखे ख़बर आहे हिन महिल मां मौजूदु आहियां पंहिंजो जेको असांजे तर जो वॾो मशहूरु हिकिड़ो सियासी जेको आहे रहनुमा आहे गुलन साहब असांखे सां मिली वियो आहे। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त मां इमायती कहिड़ो आहियां, मां टीवीअ जो नुमाइंदो आहियां। वेब टीवी आहे असांजी पंहिंजे चैनल, तव्हां ज़रूरु सब्सक्राइब कबो, उन ते तव्हां लाइक बि कजो। ऐं हीउ अवामी नुमाइंदो आहे। अवामी नुमाइंदे खां अवाम जा कुझु सुवाल कंदासीं जेके तव्हां पुछणु चाहियो पिया। अॼु गुलन खान असां सां मौजूदु आहे, उनखां पुछंदासीं त गुलन खान छा थो चवणु चाहे? खे तो इशारा करे ओ साईं ओ फारूक सतार जा पुट साईं केर तो के सलाम तो करे उनखे जवाब तो दे। कोई आए त न हिते? हिकिड़ो मिंट साईं इस बात निभाइदो सभिनी जो। ॾिस हेकीड़ा मकोड़ा जे हेठि जीते आहिनि उन्हनि जो मां निभाइदो आहे न। एकीविली ॾिस हेॾे माण्हू आहिनि कोन गैलरी में कोई बि कंहिंखे ओ सही हिकिड़ो मिंट साईं जी जी मेमोरी फुल थी वेंदी मोबाइल माण्हू साईं गुलन साहब जीअं त हिन महिल तव्हां असांजा सियासी अॻवान आहियो, असांजे तर जा जेके आहियो चङा मुड़ुस बि आहियो, त अवाम ख़ुशि न आहे तव्हां मूं, छो ख़ुशि न आहे इन जे लाइ तव्हां कुझु चवणु चाहींदो? जी साईं मसलो इहो आहे। मसलो साईं कहिड़ो आहे? तव्हां मसला जेके आहिनि तव्हांजा ख़तमु नथा थियनि। 9 साल थियो आहे तव्हां मसलनि में असांखे घेरे छॾियो आहे। मसला छो कोन? कहिड़ो मसलो आहे? वरी कहिड़ो मसलो थियो? तव्हांजा पंहिंजा मसला, अवाम जा मसला, कंहिंजा मसला तव्हां हल कंदो? कीअं कंदो? ॾिसो सही ॻाल्हि इहा आहे छा ॾिसो साईं? असांखे का शइ नज़र नथी अचे, बिजली हले कान थी, ॾिसो था पाणी नलनि में अचे कोन थो, का शइ नज़र नथी अचे, त असां छा ॾिसूं? कुझु तव्हां अवाम खे तव्हां रिलीफ ॾियो, तव्हां असांजा नुमाइंदा आहियो, तव्हां ऐवाननि में ॻाल्हि पहुचाईंदा आहियो, तव्हां कुझु ॿुधायो अवाम खे, अवाम तव्हांखे ॾिसे थो पियो हेॾे। जी जी हाणे ॻाल्हि इहा आहे, ॻाल्हि हितां शुरू थिए थी जॾहिं असां असेंबली में वञूं। असेंबली में तव्हां ॻाल्हायो नथा, असेंबली में तव्हां नथा उथारियो तव्हां। ओ नुमाइंदा तूं भौंके तो हुनखे लूसे खे ॻाल्हाइण त ॾे न। यको तूं सवाल कया न हो बि तूं यको भौंके तो हाणे हिनखे बि त भौंकण ॾे न। तूं ॻाल्हाइण लाइ छा तो तमीज़ सिख। साईं त पोइ तव्हां असेंबली में असांजो आवाज़ छो था उथारियो?
सही ॾिसो त असेंबली में जॾहिं असां वञूं था उते जेके बि नुमाइंदा आहिनि निमाइंदनि ते ॻाल्हायो त निमाइंदनि जे तव्हां सवालनि जा प्रॉपर जवाब अहिड़ा नथा ॾियो। पात्र रखाई अथव। जॾहिं बि सवाल करे थो तव्हां टकाए वञो था। छा मसइलो छा आहे साईं तव्हां हाणे भौंकियो न हाणे हे बि थोरो ॻाल्हाए तव्हांजो सुवाल पूरो थी वियो न साईं पाण ॻाल्हाईंदो जी साईं ॻाल्हायो ॾिसो ॻाल्हि इहा आहे जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं था बरसातूं जेके बरसातूं से जेके पयूं हुयूं त नाला ॾिसो खुली विया हुया गटरनि जो पाणी बेहद हुयो माण्हू ॿाहिरि घर खां निकिरी न पिया सघनि बरसातुनि में तव्हां को बि कमु न कयो मच्छरनि जो आज़ार वधी वियो तव्हां छा बरसातुनि जे लाइ कयो आहे को ड्रेनेज सिस्टम न आहे असां वटि कुझु छा आहे साईं खे ॻाल्हाइण दो तव्हांजो सुवाल पूरो थी वियो न साईं खे ॻाल्हाइण दो तव्हां बसि तव्हांजा मसइला आवाम जा मसइला आहिनि न उनजो साईं जवाबु ॾींदो साईं जी तव्हां बि लूसी ॻाल्हायो न सही ॻाल्हि इहा आहे तव्हां मूंखे ॻाल्हाइण ई नथा ॾियो ॾिसो त मूंखे बि ॻाल्हाइणो आहे मां ज़ाहिर आहे निमाइंदो थी आयो आहियां त मूंखे साईं निमाइंदो मां आहियां तव्हांखे पहिरियों क्लियर कंदो आहियां निमाइंदो हे न आहे साहब त हमलो थी रहा है नाज़रीन का है एक साहब के एक जर्नलिस्ट पे हमलो किया है मैं वाठा है साहब जी बेइज्जती तो हे वडेरन जा वाठा आहिनि जेके हिकिड़े मुंहिंजे साहब जी बेइज्जती तो साहब करे ॾिसो तव्हां ॾिसो साईं हमलो थियो आहे जर्नलिस्ट पे हमलो थियो आहे बंदि कयो, साहब बंदि बंदि कयो, कयो आहे इहे बंदि तव्हां ॾिसी सघो था लाइव असां बंदि कयो। मोबाइल में को खसी वई आहे साईं तव्हां लाइव ॾिसी साईं चुप नथा कयो हुनखे सवाल करण दे हिकिड़ी ॻाल्हि तूं मगज़ काढो छॾियो छॾियो साहब ते हमलो कयो आहे मां तव्हांखे ॾिसी रहंदुसि ॾिसो ॾिसो चुप 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 हिकिड़ो मिंट साईं बाबा साईं, साईं। सबर सबर ॾिसो हिकिड़ो मां माफ़ी थो कयां मां माफ़ी थो माफ़ी शादी माफ़ी लाइव हुयो तव्हां ख़बर आहे बेइज्जता ले बेइज्जता वो बेइज्जता हल रे बेइज्जता अरे बाबा बाबा ख़ामोश हेरे चो तरीक़ो न आहे इहो। ख़ामोश साईं तव्हां पंहिंजे वाठनि खे मना कयो न आज़ाद साहब ते हमलो कयो न। बिल्कुलु हमलो कयो तव्हां ॾिसी सघो था बेइज्जती तो करे गाड़े बोर्ड ते वृंदावन असां गाड़ो बोर्ड गाड़ियूं टोपी पाया हुआ ॿियो तू मुझे साहब जी बेइज्जती तो करे असांजी बेइज्जती ॾे असांजी बेइज्जती थींदी रहंदी आहे साईं परे त थी रे तू साहब एॾो प्रेस तो न पोइ मां ॿियो सेनेटर तूं ॾियां बाबा सबर साईं। मां सेनेटर मैटर कुझु न आहियां मां हिन वक़्तु कुझु बि न आहियां मां हिकिड़ो ख़ाली निमाइंदो आवाम जो नौकर निमाइंदो मां आहियां साईं तव्हांखे पहिरियों ॿुधाईंदो अगरि निमाइंदो मां आहियां हे असांजे हक़नि ते निमाइंदो मां आहियां ख़ामोश साहब खे ॻाल्हाइण जे मुंहिंजी साहब जी बेइज्जती तो करे ॾिसो हिकिड़ो दफ़ो ॿियो साहब जी बेइज्जती तो करे हे गाड़े बोर्ड वारा गाड़ियूं टोपी वारा असां ते आज़ाद साहब ते हमलो था कनि हिते कोन आहे साईं हिकिड़ो मिंट छॾियो माइक खे छॾियो साईं प्लीज़ तव्हां ॾिजो साईं ये टोपी विरायो तो मूंखे बि परे त थी ॾिजो रे बाबा ख़बर कर जड़ हथ वाले विच में ॻाल्हायो हे ग़लति बाबा ख़ामोश हे वॾो बाबा ग़लति ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो हेॾी बेइज्जती करे कुतनि सां खारायो अथई तूं हुनखे चवे नथो ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो असां आवामी निमाइंदा आहियूं असांखे सभु शइ बर्दाश्त करणी आहे साईं हिकिड़ो मिंट मां माफ़ी थो घुरां माफ़ी न हे त ग़लति आहे हो माफ़ी घुरे गाड़ियूं टोपी वारो माफ़ी घुरे माफ़ी घुरां माफ़ी घुरां थो ॾिसो माइक खसे यार असां को प्यार में, मोबाइल प्यार खसे में, यार ये प्यार कैमरा में। बोर्ड आहे मां हिन ते रिकॉर्ड कंदुसि मां प्यार में चंपो मां प्यार में चंपो हुयो एॾो तेज़ तव्हां लिफ़ाफ़ो ॾियोसि लिफ़ाफ़ो ॾियोसि लिफ़ाफ़ो कोन ॾिनो ई छा न रहिजी वियो हा रहिजी वियो गाॾी में रहिजी वियो आहे बाबा आहे सबर कयो अचे ॾीबो आहे न पहिरियों ॾीबो आहे न मूंखां ग़लती थी वई मूंखां ग़लती थी वई वठि माइक बाबा आहे पियो गाॾी में पियो आहे छा साईं छा लिफ़ाफ़े जी ॻाल्हि पई कुझु हले बि न आहे उहो दवाउनि जो लिफ़ाफ़ो आहे हिकिड़ो एक्सरे वग़ैरह कढाई साईं लिफ़ाफ़े जी ॻाल्हि पई हले का मतिलबु लिफ़ाफ़ो हुन में थियलनि कुझु न आहे साईं हे जेको आहे हाणे तव्हां न साफ़ खे ख़रीद करण जी कोशिशि न, न न न हुन में टेस्टूं थियल आहिनि उहे रिपोर्ट आई आहे हिन जो मां गवाह आहियां असांजे इलाइक़े में फ्री मेडिकल कैंपियूं हणाईंदा आहिनि साईं जी, ऐं हा। उन खां पोइ ग़रीब जेके बि आहिनि उनजो वॾो ख़्यालु मां गवाह आहियां जी, मां हाणे- निभाईंदो आहियां हाणे- ऐं मां हिनजी गवाही ॾींदुसि त हे जेके प्लास्टिक जा जेके गुल आहिनि न हे इहे न आहिनि माण्हू हिनखे पाराया हे हमेशह हिन सां गॾु हूंदा आहिनि जी। लही गाॾी में पाए छॾींदो आहे बसि हाणे वठी सघो था तव्हां उहो माण्हू अथव जो वोट खणी असांखे पाणी ॾिनो आहे बाबा तव्हांखे सभु शइ मिलंदी सभु शइ मिलंदी पाणी ॾियो न कदु न करे सघियो आहे वीचारो ग़रीब सभु शइ मिलंदी शिकारनि जी जीप तूं हुते वञ सभु शइ मिलंदी तव्हांखे घबरायो न साईं। बाबा हाणे तूं भली जा जेको आहे चांहि पीअंदो मां चाहे हाज़िर हर शइ पीआरींदा तव्हांखे हर शइ पीआरींदासीं ऐं ॿियो हिनखे तव्हां तमीज़ सेखारियो अरकान सेखारियो हे लिफ़ाफ़ो तरीक़ो ई न मां आहे। ई ॾींदोमांइ साहब मूंखे ॾिनो मूंखे ॾियणु विसरी वियो आहे विच में न ॻाल्हायो सोशल मीडिया जा माण्हू आहिनि अॼुकल्ह तोखे ख़बर न आहे फेसबुक ते 10 लखनि जा फॉलोअर हा यूट्यूब चैनल ते हिन जा 7 लख सब्सक्राइबर अच्छा न अहिड़ी ॻाल्हि न आहे थींदो रहंदो आहे मसइला आहिनि ख़ैर लिफ़ाफ़े में बच्चो असांजो बच्चो लिफ़ाफ़े हा, में साईं, तिरकी पियो लिफ़ाफ़े में तिरकी पियो आहे
बस ठीक है टेस्ट कराईंदो ठीक है हाँ दोस्तन जो दोस्त माकरो कोच दोस्तन जो दोस्त माकरो कोच मुंडी न पाव मां गाड़ो ऐसाओ मुंडी न पाव मां गाड़ो ऐसाओ मुंडी न